अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है सोन चांदीअ जा ज़ेवरात जेको इस्तेमाल थी पिया करो इन में ज़कात है कि नहीं। पहिरीं सवाल सुनो था। जी हाँ जो सवाल भाई मसलो ये है कि जेको सोन चांदी पाण पहिरियों त इन जी पण ज़कात फर्ज़ आहे कि कोरो है, इन जो जरा मसलो न जवाब ॾिजां। जी जी ज़रूरु जवाबु अचींदो। सोन चांदीअ जा दागीना तंहिंमें ज़कात फ़र्ज़ आहे का फ़र्ज़ नाहे। अहले इल्म जे नज़दीक इन मसइले में इख़्तिलाफ़ आहे। अॼुकल्ह वटा न शुरू वटा इख़्तिलाफ़ अचे पियो। उहे ज़ेवरात जेको इस्तेमालु थियनि था इन में ज़कात आहे का नाहे। जुमहूर उलमाए कराम जे नज़दीक मालिकिया शाफ़िया हनाबिला इन्ही जे नज़दीक ज़कात वाजिब नाहे उन दागीने मथे जेको इस्तेमालु थियनि था। अने इन मसइले में अहनाफ जे नज़दीक ज़कात वाजिब आहे। मुंहिंजे नज़दीक हिन मसइले में अहनाफ जो कौल राजे आहे। अने ॿिए पासा पिण जूं दलीलूं ॾियनि था, उन जूं दलीलूं आहिनि। पहिरीं दलील उन जी पेश कयां थो जेको चवनि था ज़कात वाजिब आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अनहा ख़ुदि उन वटि सोन जूं ॿ अंगूठियूं हुयूं। अने उहे चांदी जूं अंगूठियूं हुयूं, वेंदियूं हुयूं, वॾियूं वेंदियूं हुयूं। उन खे ॾिसी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं आयशा ही करो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अनहा जवाबु ॾिनो त ही ज़ेबो ज़ीनत लाइ मूं इस्तेमालु में आणियूं हुई। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो करो इन में ज़कात ॾियो था त उन अर्ज़ु कयो न। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आग काफ़ी आहे। सुनन अबू दाऊद हदीस नंबर 155। नासिरुद्दीन अलबानी रहमतुल्लाह अलैह जे नज़दीक इहा रिवायत सही आहे ऐं इहा रिवायत अमूक जे नज़दीक सही न आहे। इन रिवायत मां मालूम थियो कि इस्तेमाल जी अंगूठी तंहिंमें ज़कात रही जे निसाब खे पुॼी वञे त। शुएब बिन अम्र अन नबी अन जद्दी थी रिवायत आहे त हिकिड़ी औरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में आ वई अने उन वटि उन जी धीअ पण भेरी हुई। उन जे हथ में सोन जा 2 कंगण हुआ त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो करो ऐं ज़कात ॾियो था। उन चयो न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो करो आंखे इन जे बदिले क़यामत वारे ॾींहुं 2 कंगण या आग जा कंगण पैर में अचें ई ठीकु लॻे थो। रावी चवनि था उन औरत तुरत उहे कंगण उतारे न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में पेश कयो। चवनि थी अल्लाह ने रसूल लाइ करे ॾियां थी। सुनन अबू दाऊद हदीस नंबर 1563। शेख नासिरुद्दीन अलबानी जे नज़दीक ये रिवायत अबू दाऊद में हसन दर्जे जी आहे, सही आहे। जॾहिं त अमूक जे नज़दीक ये रिवायत सही न आहे। इख़्तिलाफ़ी मसइलो आहे। क़दीम ज़माने वटां अचे पियो, शुरू वटां अचे पियो। अॼुकल्ह जो ई मसइलो आहे न। इन ॿी रिवायत सां ई मालूम थियो त इस्तेमालु शुदा ज़ेवरात में ज़कात आहे। हाणे जेको चवनि था ज़कात न आहे उन जी दलील इहा आहे त कोई अहिड़ी असांखे रिवायत सही न मिले जे इन दागीने में ज़कात हुए। जॾहिं त सहाबा इकराम जे ज़माने में पाण अमूक सहाबा इकराम ज़कात ॾींदा हुआ। जीअं अब्दुल्ला बिन मसूद वग़ैरह उन फ़तवो ॾिनो हुयो बाक़ाइदा ज़कात दागीने में ॾियो। अने अमूक जे नज़दीक न आहे। जीअं साहिब खुलफा राशिदीन जे ज़माने में कोई अहिड़ी दलील नथी मिले जे टोल दागीने में ज़कात कढंदा हुआ। त इहो हिकिड़ो इख़्तिलाफ़ी मसइलो आहे। अने उम्मत जो कुरे में फ़ाइदो आहे। ज़कात ॾियूं तंहिं में फ़ाइदो आहे का ज़कात न ॾियूं तंहिं में फ़ाइदो आहे। हिकिड़ो मसइलो आहे इख़्तिलाफ़ी आहे जे ॾियूं त उम्मत खे फ़ाइदो आहे, पिंड खे फ़ाइदो आहे। ज़कात हिकिड़ो मुक़दस फरीज़ो आहे। त इहो इख़्तिलाफ़ी मसइलो आहे। न केरु जे हिन ॻाल्हि मथे उभी रहंदो जे ज़कात फ़र्ज़ु न आहे इन दागीने में त उन सां इख़्तिलाफ़ खे न कराबो। कारण के
शुरू ज़माने वटि इख़्तिलाफ़ अचे पियो। शाफ़ियत जे नज़दीक न आहे, हनाबिला जे नज़दीक न आहे, अने मालिकिया जे नज़दीक ज़कात न आहे, अहनाफ जे नज़दीक ज़कात आहे। हिन दौर जा शेख नासिरुद्दीन अलबानी वग़ैरह, शेख इब्न बाज़, शेख उसैमीन, इन मिणी जो फ़तवो आहे जे राजे मसलो हिन में ई आहे जे इस्तेमाल शुदा ज़ेवरात में ज़कात फ़र्ज़ आहे। अल्लाह ताला वधारे बहितर ॼाणे तो आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।